ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जे 10 अध्याय जे 2 भाग ऐं 11 अध्याय में ॾिठो हो त राजा ध्रुव ऐं कुबेर देवता जे विच में युद्ध थिए थी, जंहिंखे ब्रह्मा जी तरफ़ां मोकिल स्वयंभूमन ऐं नारद जी अची उन्हनि खे सम्झाइनि था ऐं उन युद्ध खे बंदि कराइनि था। उन विच में स्वयंभूमन ध्रुव खे हिकु मृत कन्या जी कहाणी ॿुधाइनि था, जंहिंमें हू ॿुधाइणु चाहिनि था त कंहिंजो मरण कंहिंजे बि हथां लिखिजी सघे थो। इन में का बि ॻाल्हि हिरजजी न आहे। सभई चो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जो 12 अध्याय शुरू करे रहा आहियूं, जंहिंजो नालो आहे ध्रुव जो ॿिन्ही माताउनि खे पंहिंजे लोक में वठी वञणु। श्री मैत्री रखेश्वर चवनि था त हे विदुर जी, जॾहिं ध्रुव जी जे तन त्याग करण जो वक़्तु अची पहुतो, तॾहिं श्री नारायण भगवान जी जे गुणनि हिकिड़ो विमान तमामु सुहिणो उते आणे ध्रुव जी खे चयो त श्री नारायण जी ही विमान अव्हां जे वास्ते मोकिलियो आहे, उन ते चढ़ी पंहिंजे लोक में हलो। ही ॻाल्हि ॿुधी ध्रुव जी वीचार कयो त मुंहिंजी नंढी माता जंहिंजे ताने हरण करे परमेश्वर जो तप करे मां हिन पदवीअ ते पहुतसि, जा गुरुअ जे बराबरि थी, सा त मूंखे कठोर वचन चवण जे करे नरक पई भोगे, ऐं मुंहिंजे अकेले वञण सां कहिड़ो धर्म थींदो जो मां वञी सुख ॾिसां, ऐं मुंहिंजी माता दुख पई भोगे। अञा ध्रुव जी इहो सोच पंहिंजे मन में कयो त ईश्वर जे गुणनि संदसि मन जो हाल ॼाणी पुछियो त तूं कहिड़ी चिंता में आहीं। ध्रुव जी चयो त जंहिं माता जे ताने हरण सां मूंखे ही पदवी मिली, मां चाहियां थो त नारायण जी खे चई उनखे मुक्त करायां। गुरुनि चयो त भगवान उन जे लाइ अॻे ई आज्ञा ॾिनी आहे त ध्रुव जी खे संदसि ॿिन्ही माताउनि समेत विमान ते विहारे वठी अचो, जे ॿई तोखां अॻे उते पहुचंदियूं। इहा ॻाल्हि ॿुधी ध्रुव जी ॾाढो ख़ुशि थी पंहिंजी स्त्री समेत शरीर त्याग करे दिव्य रूप थी विमान ते चढ़ी पंहिंजे लोक ॾांहुं हलियो वियो, जंहिंखे ॾिसी देवताऊं ध्रुव ते गुलनि जी वर्खा करण लॻा। ऐं नारद मुनि, जंहिं उन वक़्तु प्राचीन वर्ख पर चैतून जे पीउ खे यज्ञ वेठे करायो, सो ध्रुव जी जो विमान ॾिसी ख़ुशीअ खां नचण लॻो ऐं यज्ञ कराइण खां पोइ नारद जी धर्मलोक में वञी चयो त ए ध्रुव, तुंहिंजो सभु मनोरथ पूरो थियो। ध्रुव जी नारद मुनि जे चरणनि ते किरी हथ जोड़े वेनती कई त हे मुनिनाथ, इहा सभु वॾाई मूंखे तव्हांजी दया ऐं कृपा सां मिली आहे। नारद मुनि चयो त जहिड़ी कृपा तो ते नारायण जी कई आहे, अहिड़ी पदवी ॿिए कंहिंखे मिलणु मुश्किल आहे। इहा ॻाल्हि चई नारद मुनि ब्रह्मलोक ॾांहुं हलियो वियो। ध्रुव जी उते ख़ुशी ऐं आनंद सां रही सुख भोगण लॻो। इहा कथा ॿुधी राजा परीक्षित पुछियो त हे सुखदेव जी महाराज, कृपा करे ध्रुव जे वंश जी कथा ॿुधायो। सुखदेव जी महाराज चयो त हे राजा, जॾहिं ध्रुव जी बद्रिका आश्रम ॾांहुं वियो, तॾहिं संदसि पुटु घणनि ॾींहंनि ताईं 7 दीपनि जो राज करे प्रजा खे ख़ुशि रखी हिकिड़े ॾींहुं दिलि में वीचार कयो त राजधन, कुल परिवार ऐं ॿिया संसारी सुख सभु सपने वांगुरु आहिनि ऐं कंहिं बि कमु न ईंदा। जहिड़ी तरह राजा ध्रुव मुंहिंजे पीउ अलॻि थी नारायण जी जे शरण में वञी कृतार्थ थियो आहे, उन वांगुरु मां बि जेकर हिन माया ॼार खां छुटी परमेश्वर जो भॼन वञी करियां, पर घर वारा मूंखे वैराग वठण ऐं घर छॾणु बिल्कुलु न ॾींदा। तंहिं करे चङो ईअं आहे त मां पाण खे दीवानो खणी बणाया। पोइ जॾहिं सभई ईअं ॼाणंदा त
ही राज करण जे लाइक़ न आहे, तॾहिं उन्हनि जे कब्ज़े मां पंहिंजो तन छॾाए चङी तरह परमेश्वर जो तप ऐं सुमरन वञी कंदसि। इहो वीचार करे राजा अटकल ध्रुव जे पुटु पाण खे बांवरो बनायो ऐं चरियनि जहिड़ियूं ॻाल्हियूं करण लॻो। उन जो ही हाल ॾिसी घर वारनि ऐं कारोबारियनि सम्झियो त चरियो थी पियो आहे ऐं राज करण जे लाइक़ न आहे। तॾहिं सभिनी सलाह करे बुधसर नाले उन जे नंढे भाउ खे, जो ध्रुव जी ॿी स्त्रीअ मां पैदा थियो हो, उन खे राज गद्दीअ ते विहारियो ऐं अटकल भाउरनि वांगुरु घर में रहण लॻो। केतिरा ॾींहं ईअं गुज़ारे जॾहिं ॾिठाई त हाणे राज गद्दीअ जो कमु चङी तरह हले पियो, तॾहिं हिन हिकिड़े ॾींहुं सवाइ ॿुधाइण जे पंहिंजे घर मां निकिरी जंगल जो रस्तो वरितो ऐं उते वञी परमेश्वर जो ध्यानु करे पंहिंजो तन त्याग कयईं। सभई चओ जय श्री कृष्ण। श्रीमद भागवत महापुराण साहिब चौथों स्कंद 12 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 13 राजा बीन जो राजा अंग जे घर पैदा थियण। सूत जी संक ऐं ॿियनि रखेश्वरनि खे चयो त हाणे मां तव्हांखे ध्रुव जी जे वंश जो हाल यानी जेके राजा उन कुल में यथा आहिनि तिन जो हाल ॿुधायां थो, सो ॿुधो। सूत जी महाराज ॿुधाइनि था त ध्रुव जी जे वंश में केतिरनि ई पीढ़ियुनि खां पोइ अंग नाले हिकिड़ो राजा थियो। उनखे पुटु कोन हो, उन करे हुन दुखी थी ब्राह्मणनि रखेश्वरनि खे चयो त को अहिड़ो उपाउ ॿुधायो जंहिं करे मूंखे पुटु थिए। रखेश्वरनि राजा खां यज्ञ कराए उन जो प्रसाद राजा खे ॾेई चयो त तूं पंहिंजी हिकिड़ी स्त्रीअ खे इहो प्रसाद खाराइजा। राजा उहो प्रसाद पंहिंजी सुनीता नाले राणीअ खे खारायो। उन प्रसाद जे प्रताप सां उन जे घर में पुटु पैदा थियो। उन जो नालो ब्राह्मण बीन रखियो वियो। जॾहिं राजा पंहिंजे उन पुट खे तमामु बदसूरत शूद्र वांगुरु ॾिठो ऐं उन जा गिरेब ख़राब मालूम थियसि, तॾहिं ब्राह्मणनि खां पुछियईं त अॼु ताईं असांजे कुल में को बि छोकिरो हिन जहिड़ो पैदा न थियो आहे। सभु धर्मात्मा ऐं सुंदर पैदा थींदा आया आहिनि। हिन जो कहिड़ो सबबु आहे जो ही छोकिरो अहिड़ो बदसूरत पैदा थियो आहे। ब्राह्मणनि चयो त यज्ञ जे प्रसाद खाइण वक़्तु तुंहिंजी स्त्री मृत नाले पंहिंजी माता ऐं अधर्म नाले पंहिंजे पिता खे यादि कयो हो, उन करे ही छोकिरो पंहिंजी नानीअ जे सुभाउ ते बदसूरत ऐं बदनसीब पैदा थियो आहे। ही ॻाल्हि ॿुधी राजा खे चिंता थी, पर परमेश्वर जी मर्ज़ी ईअं सम्झी उन बालक खे पालण लॻा। जॾहिं बीन वॾो थियो तॾहिं शिकार करण वास्ते वन में उन्हनि जानवरनि खे जिन जो मारण अधर्म आहे, राजा जे मना करण ते बि वञी उन्हनि खे मारण लॻो। शेर जे छोकिरनि खे पाण सां सनानु करण जे वास्ते नदीअ जे किनारे ते वठी वञी पाणीअ में ॿोरे मारींदो हो। कॾहिं उन्हनि खे जंगल में वठी वञी ठोशा ऐं लतूं हणी साह कढी छॾींदो हो। हिन खे अहिड़ो अधर्म कंदो ॾिसी जॾहिं उते जी रईत वञी इहो हाल राजा खे ॿुधाईंदी हुई त राजकुमार असांजे छोकिरनि खे बेगुनाह मारियो आहे, त राजा उन्हनि खे सम्झाए छॾींदो हो ऐं ॿियनि पंहिंजे पुट खे बि हर तरह चवंदो हो, पर हू राजा जो चवण न मञी ज़्यादा ख़राब कमु करण लॻो। हिकिड़े ॾींहुं उन नींगर जे ज़ुल्म बाबति रईत वञी राजा खे चयो त हे पृथ्वीनाथ, असां अहिड़े अनीत थियण ते तव्हांजे देश में नथा रही सघूं। महिरबानी करे असांखे रुख़सत ॾियो त हितां खां किथे परे हलिया वञूं। जंहिं ते राजा पंहिंजी प्रजा खे ॾाढो दुखी ॾिसी बीन खे घणी छंब कढी ऐं सम्झायो त तूं प्रजा खे दुख न ॾे। तंहिं ते बीन रोई पंहिंजे माता वटि वञी चवण लॻो त राजा मूंखे नाहक धमकायो आहे ऐं मुंहिंजो कुझु बि नथो ॿुधे, ॿियनि जो पासो थो खणे, उन करे मां घर खां ॿाहिरि निकिरी वेंदसि। सुनीता संदसि माता जा पिणु अधर्मी हुई। उन ॿियनि जी ॻाल्हि ॿुधी चयो त ए पुट, तुंहिंजे पीउ जो अकल ॿुढे थियण करे हलियो वियो आहे, उनखे भौंकण ॾे ऐं तुंहिंजी दिलि जीअं घुरे तीअं कर। सुनीता पंहिंजे पुट खे अहिड़ी तरह धीरज ॾेई पोइ उन जे बदिरां पंहिंजे पति सां अची विढ़ण लॻी। तॾहिं राजा दुखी थी सोचियो त मां पृथ्वीपति आहियां ऐं केतिरा ई राजा मुंहिंजे आधीन आहिनि। जेकॾहिं मां चाहियां त बीन खे संदसि माता समेत पंहिंजे देश मां कढी छॾियां, पर उन में बि मूं ते खिल थींदी। आदमी कुटुंब जे मोह में रही
हरी भॼन ऐं परलोक जी सोच नथो करे। तंहिं करे मां छाकाणि पंहिंजो जनम अजायो विञायां ऐं शायदि मुंहिंजे अॻूणे जनम जा पाप अची ज़ाहिर थिया आहिनि जो अहिड़े अधर्मी पुट मूं वटि जनम वरितो आहे। ऐं को बि शक न आहे त उन जे पाप करण करे मां बि नरक भोॻींदसि। भला जंहिंजी माता धर्म ऐं अधर्म जो वीचार नथी करे तंहिंजो पुटु कीअं न पापी थींदो। अहिड़नि अधर्मियुनि जी संगत में रहणु न घुरिजे। हिन खां जंगल में वञी परमेश्वर जो तप करणु ऐं सुमरन करणु बहितर आहे। पोइ मुंहिंजे पुठियां जीअं वणेनि तीअं कनि। इहो वीचार करे राजा पंहिंजो मन संसार खां अलॻि कयो ऐं अधु राति जे वक़्तु राणीअ खे छॾे ॿुधाइण खां सवाइ जंगल में हलियो वियो ऐं परमेश्वर जे ध्यान ऐं तप में लीन थियो। ॿिए ॾींहुं माण्हुनि खे पतो पियो त राजा घर-बार छॾे दुनिया खां वैराग वरितो आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब चौथों स्कंद 13 अध्याय संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हां जो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।